नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पीउ जो घोट 2 ॾींहं अॻु नंढी उमिरि जे शादी दौरान गिरफ़्तार थियल घोट फोत। वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त नीगर पुलिस जे ज़हनी तशद्दुद सबबि फोत थियो आहे। पुलिस पारां घोट ऐं कुंवार खे गिरफ़्तारी बाद आज़ाद कयो वियो हो। पीर जो घोट में 2 ॾींहं अॻु नंढी उमिरि जो शादी कंदड़ जोड़े खे पुलिस पारां गिरफ़्तार करे ॿिए ॾींहं ते अदालत में पेश कयो। अदालत घोट ऐं कुंवार जे पीउ खे सेंट्रल जेल खैरपुर माणियो जॾहिं त जोड़ी खे आज़ाद करे घर वञण जो हुकुम ॾिनो। वारसनि ॼाणायो त असांजो छोकिरो नंढड़ो हुयो, हिन खे पुलिस ॾाढो टार्चर कयो, जेको घर वियो त बीमार थी पियो हो, जेको अॼु बीमारी सूरत में फोत थी वियो आहे। पुलिस ते इल्ज़ाम आयो आहे त पुलिस तमामु घणो टार्चर कयो छोकिरे ते, जेको अॼु पुलिस जे तशद्दुद ऐं टार्चर न सहण सबबि फोत थियो आहे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पीउ जो घोट 2 ॾींहं अॻु नंढी उमिरि जे शादी दौरान गिरफ़्तार थियल घोट फोत। वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त नीगर पुलिस जे ज़हनी तशद्दुद सबबि फोत थियो आहे। पुलिस पारां घोट ऐं कुंवार खे गिरफ़्तारी बाद आज़ाद कयो वियो हो। पीर जो घोट में 2 ॾींहं अॻु नंढी उमिरि जो शादी कंदड़ जोड़े खे पुलिस पारां गिरफ़्तार करे ॿिए ॾींहं ते अदालत में पेश कयो। अदालत घोट ऐं कुंवार जे पीउ खे सेंट्रल जेल खैरपुर माणियो जॾहिं त जोड़ी खे आज़ाद करे घर वञण जो हुकुम ॾिनो। वारसनि ॼाणायो त असांजो छोकिरो नंढड़ो हुयो, हिन खे पुलिस ॾाढो टार्चर कयो, जेको घर वियो त बीमार थी पियो हो, जेको अॼु बीमारी सूरत में फोत थी वियो आहे। पुलिस ते इल्ज़ाम आयो आहे त पुलिस तमामु घणो टार्चर कयो छोकिरे ते, जेको अॼु पुलिस जे तशद्दुद ऐं टार्चर न सहण सबबि फोत थियो आहे।